अस्सलाम वालेकुम दोस्तों, आहियां महबूब उमर जो ऐं अॼु तव्हांखे ॿुधाईंदुसि कि अहिड़ी ऐप जे बारे में जेका वीडियो एडिटिंग सां गॾु मोशन ग्राफिक्स जो कमु कंदी आहे ऐं ख़ासि करे व्लॉगिंग करण वारनि दोस्तनि जे लाइ तमामु बहितरीनु एप्लीकेशन साबित थींदी। दोस्तों, सभ खां पहिरीं हिन ऐप जो इंटरफेस आहे। हिते अचण सां तव्हांखे ॿ ऑप्शन मिलंदा, ग्रेट वीडियो ऐं मोशन फोटो। तव्हांखे जेकॾहिं वीडियो ठाहिणो आहे, ॾिसो हिते कुझु तव्हांखे हिन जा प्रीसेट बि ॾिना वेंदा आहिनि, जीअं वीडियो तव्हां हिन तरह एडिट करे सघो था ऐं हेठि तव्हांखे मोशन ग्राफिक्स डिज़ाइनूं बि मिलंदियूं। तव्हां ग्रेट वीडियो ते क्लिक करे नओं प्रोजेक्ट ठाहे सघो था। हितां को बि वीडियो खणो जेको तव्हां चाहियो। मिसाल तौरु हीअ वीडियो मूं खई ऐं जी निशान आहे पिक्ट रेशियो पुछंदो, जेको तव्हां इंस्टाग्राम जो ॾेई सघो था, सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स जो ॾेई सघो था, या वरी यूट्यूब वारो, या वरी तव्हांजी 9:6 जो रेशियो जेको हूंदो आहे मोबाइल जो, सिधी मोबाइल वारो, उहो बि ॾेई सघो था। उनखां अलावा हेठि तव्हांखे कुझु सिनेमान जा रेशियो बि मिलंदा जेको तव्हां चाहियो चूंडे सघो था। बहरहाल यूट्यूब वारो ई बहितरु आहे, करण सां तव्हांजे साम्हूं हुनजी टाइम लाइन अची वेंदी कि कंहिंजो वीडियो आहे, मूंखे सोशल मीडिया तां मिलियो आहे, मूंखे का ख़बर न आहे, बहरहाल मूं हुनखे एड कयो आहे। ठीकु, हेठि तव्हांखे वीडियो ऐं ऑडियो ॿई प्ले थींदे नज़र ईंदा। उनखां पोइ तव्हां हिते को बि म्यूज़िक लॻाइणु चाहियो, साउंड इफेक्ट लॻाइणु चाहियो, त मज़े जी ॻाल्हि हिते तव्हांखे काफ़ी सारा साउंड इफेक्ट मिली वेंदा जेके फ्री आहिनि। या वरी ही दोस्तों, हिते नोट करिणो आहे त जिते तालो लॻल आहे इहो तव्हां प्रो वर्जन में ई यूज़ करे सघो था, फ्री वारे में नथा ॾिसी सघो। ठीकु आहे, इहो या हिते खोड़ सारा ॿिया बि तव्हांखे फ्री साउंड इफेक्ट मिली वेंदा जेके तव्हां पंहिंजे वीडियो में ड्यूरेशन जे हिसाब सां जेतिरो लॻाइणु चाहियो उनखे लॻाए सघो था। उनखां हेठि हिते तव्हांखे एनिमेशन जो ऑप्शन बि मिलंदो, जिते तव्हां पंहिंजे साउंड खे की फ्रेम जे मदद सां एनिमेट करे सघो था। किथे तव्हांजो साउंड वधीक हुजे, किथे घटि हुजे, उते तव्हांजो इहो ऑटोमेटिक वधाए घटाए सघे थो। ऐं हिते तव्हां ॾिसी सघो था त एनिमेशन लॻंदा वञनि, जेको तव्हांखे नंढड़ो नुक़्तो मिले पियो, इहो एनिमेशन जो नुक़्तो आहे जेके असां की फ्रेम बि चवंदा आहियूं। ठीकु आहे, उनखां पोइ तव्हांखे मोशन स्टिकर्स मिलंदा, टेक्स्ट मिलंदी, इफेक्ट्स मिलंदा, ऐं मज़े जी ॻाल्हि हेठि तव्हांखे ॿिया काफ़ी सारा ऑप्शन मिली वेंदा, जंहिंमें एडजस्टमेंट लेयर आहे ऐं ॿिया काफ़ी सारा ऑप्शन मौजूदु आहिनि। उनखां अलावा हिते तव्हां हिनजी वीडियो जी स्पीड चेंज करे सघो था, इन खे वधीक एडवांस कलर ॾेई सघो था। हिन जो मतिलबु त हिन वीडियो खे तव्हां वधीक ख़ूबसूरत बनाए सघो था जेकॾहिं तव्हां हिन जो प्रो वर्जन ख़रीद कयो था, छो जो इहो काफ़ी सारा हिन में फीचर जेके आहिनि उहो सिर्फ़ु प्रो वर्जन में ई आहिनि ऐं उहो तव्हांखे फ्री में कोन मिलंदा। हिते तव्हां मज़े जी ॻाल्हि त इन्हनि सभिनी लेयर्स खे रखी करे आख़िर में इन्हनि जे मथां जेकॾहिं हिकिड़ो एडजस्टमेंट लेयर ठाहिणु चाहियो त ठाहे सघो था। ऐं हाणे जेका बि तव्हां हिन लेयर ते एडिटिंग कंदो उहो ओवरऑल सॼे प्रोजेक्ट ते शो थींदी। उन जे करे ही तव्हां एडजस्टमेंट लेयर बि हिते शामिलु करे सघो था, जेको तव्हांखे ट्राई मतिलबु त हीउ तालो लॻो पियो आहे, हिन जे करे इहो तव्हांखे फ्री में मिली वेंदो, फ्री में कोन मिलंदो, सॉरी जो ही तव्हांखे फ्री में कोन मिलंदो। हिन जे लाइ तव्हांखे इहा एप्लीकेशन ॻोल्हे हथु करणी पवंदी। यूट्यूब तां किथे बि तव्हांखे प्रो वर्जन बि मिली वेंदो। दोस्तों, हिन एप्लीकेशन खे डाउनलोड करण जे लाइ तव्हां प्ले स्टोर ते वञो ऐं हिते लिखो VLLO ऐं तव्हां आसानी सां हिनखे डाउनलोड करे सघो था। ठीकु आहे, उनखां अलावा हिते तव्हां टेक्स्ट में काफ़ी सारा ऑप्शन आहिनि, ऐं जेकॾहिं तव्हां टेम्पलेट में वञो था त हिते तव्हांखे खोड़ सारा टेम्पलेट फ्री में मिली वेंदा जेके तव्हां पंहिंजे वीडियो ते एड करे सघो था। गॾो गॾु तव्हांजी वीडियो बि प्ले हूंदी ऐं तव्हांखे हिते बहितरीनु मोशन ग्राफिक्स वारा बहितरीनु मोशन टेम्पलेट्स मिलंदा जेके तव्हां पंहिंजे वीडियो में एड करे सघो था। कंहिं वीडियो खे ट्रिम करणो हुजे त तव्हांखे ऑप्शन मिलनि पिया, तव्हां आसानी सां ट्रिम करे सघो था। मज़े जी ॻाल्हि, हिन वीडियो खे जॾहिं तव्हां एक्सपोर्ट कंदो हिन खे तव्हां नॉर्मल 720p या HD या 4K में बि एक्सपोर्ट करे सघो था। रेज़ोल्यूशन जे हवाले सां ऐं फ्रेम रेट बि हिन जा वधाए घटाए सघो था। उनखां अलावा जेकॾहिं तव्हां फ़ोटो ते कमु करणु चाहियो था तॾहिं बि करे सघो था। हिते तव्हांखे लेबल तव्हांखे ऑलरेडी ठहियलु कुझु टेक्स्ट प्रीसेट मिलंदा जेके तव्हां लॻाए सघो था ऐं जेके काफ़ी कुझु फ्री आहिनि। जीअं मिसाल तौरु हीउ सर्च इंजिन वारो आहे, हिन ते जीअं तव्हां डबल क्लिक कंदो ऐं हिते तव्हां कुझु बि लिखी सघो था।
ओके थोड़ी ड्यूरेशन वधाए था छॾियूं ऐं हाणे असां हिनखे प्ले कंदासीं त हीअ ऑटोमेटिक एनिमेटेड आहे छो ठीकु सर्च कुझु बि लिखो ओके इहो तव्हां व्लॉगिंग में किथे कंहिं जॻह खे सर्च करण जे लाइ ऐड करे सघो था ऐं व्लॉगिंग जे लाइ हिते ॿिया काफ़ी सारा टेम्पलेट तव्हांखे मिली वेंदा जेके तव्हां ख़ासि करे व्लॉगिंग में इस्तेमालु करे सघो था लेबल में तव्हांखे अक्सर रुगो व्लॉगिंग वारा ई मिलनि था छो जो हीअ एप्लीकेशन ठाही व्लॉग एडिट करण जे लाइ वई आहे ऐं हिन में तव्हां आसानी सां को बि व्लॉग एडिट करे सघो था तो दोस्तों ये हुई अॼु जी वीडियो उम्मीद है तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी वधीक ॾींहुं वीडियो जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो खूब सवाल कमेंट में लिखो हिन वीडियो खे अञा ताईं तव्हां लाइक न कयो तो लाइक करे दोस्तों सां ज़रूरु शेयर कयो ऐं मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में तेसीं ताईं ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़ गुड बाय